अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मेरे व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बेल नस निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था जे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। तो हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर रेज़न ऐं रेस शाहनवा खे 2 ॾींहं मोहलत ॾींदो। बहरहाल 2 ॾींहंनि खां पोइ मंसूर ऐं मुराद गुलपरी हुननि जे हवाले कॾहिं बि न कंदा, छो जो गुलपरी हिननि वटि न आहे ऐं पोइ ही मजबूर थी झेड़ो वारींदा। पोइ अहिड़े हिसाब सां झेड़ो अॻिते वधंदो वेंदो। रेस शाहनवा पंहिंजी शैतानगिरी हलाए पोइ ॿिन्हिनि खे वेड़ाए छॾींदो। रेस मंसूर इहा पूरी कोशिशि कंदो, बहरहाल ही पाण में न विड़नि। बहरहाल झेड़ो वधी वेंदो। जो झेड़ो वधण लाइ त सोडल ही क़दम खयो, उन जे करे दोस्तों अहिड़े हिसाब सां दोलाब ड्रामो हाणे मज़ो कंदो वेंदो। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद ऐं रेस मंसूर सोडल जो पीछो कंदा। बहरहाल सोडल हाली फ़िलहाल हिननि खे कॾहिं बि हथ न ईंदो। पोइ रेज़न ऐं रेस शाहनवा जा 2 ॾींहं ख़तम थी वेंदा, यानी मोहलत उन्हनि जो ख़तम थी वेंदो। त पोइ हिननि सां ही झेड़ो वारींदा। पोइ मुराद हुननि जे हवाले गुलपरी न कंदो, छो जो मुराद वटि हींअर गुलपरी आहे न, त हुननि जे हवाले किथां कंदो। उन जे करे दोस्तों हाणे मुराद झेड़ो वारींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवा रेज़न ऐं ककर खे सम्झाईंदो, हुननि खे चवंदो त ही 2 ॾींहं गुज़री वञनि त पोइ रेस मंसूर ऐं मुराद खे टांडा ॾींदासीं। बहरहाल असांजी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी त गुलपरी वापसि कयो, ॿी का बि ॻाल्हि न आहे असांजी। पर हू जेसीं ताईं असांजे हवाले गुलपरी नथा कनि जेसीं ताईं असां हितां न हलिया ईंदासीं। पोइ झेड़ो अंटर आहे, उन जे करे हाणे उन्हनि खे सोचे सम्झी पोइ क़दम खणणो पवंदो, यानी उन्हनि खे असांजे हाणे हर हाल में गुलपरी करणो पवंदो। ऐं हा, तव्हां बि हितां वॾे बंदोबस्त सां हलिजो, छो जो हू मुराद ज़िद कंदो गुलपरी असांजे हवाले न कंदो, हुनखे ज़बरदस्ती सां बि वठी ईंदासीं। उन जे करे हाणे तव्हांखे होशियारी सां उते हलणो पवंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।